परियालो पुलिस जो कारनामो 5 महीना अॻु फोत थियल पीरसन मथां सोलर प्लेटूं चोरीअ जो केस दाख़िल। फोती जे पुट जो एहतजाज। तफ़सील मूजिब परियालो पुलिस जो अजब कारनामो साम्हूं आयो आहे। 5 महीना अॻु फोत थियल गाड़ी मोरी वासी पीरसन मथां चोरी जो केस दाख़िल करे संदसि घर वारनि खे थाणे ते पेश थियण जो हुकुम कयो आहे। इन हवाले सां फोती नवाब अली महर जे पुट मालिक ॾिनो महर साफ़िन ॾाढो सख़्त एहतजाज कयो त कुछ ॾींहं अॻु गाड़ी मोरी जे रवासी 62 शख़्स नसरुल्ला खेड़ो जो सोलर प्लेटूं चोरी थी वयूं हुयूं, जेके हुनखे वापसि बि मिली वयूं, पर हुन जे फ़रियाद ते मुंहिंजे फोती वालिद नवाब अली महर मथां सोलर प्लेटूं चोरी जो केस दाख़िल करे छॾियो आहे। हुन जो त परियालो थाणे जी पुलिस एहलकार लियाकत बुज़दार बार बार मूंखे पंहिंजे वालिद खे पेश करण लाइ धमकियूं ॾेई रहियो आहे। हुन जो त मुंहिंजो वालिद हिन दुनिया में ई न आहे त किथां पेश कयां। हुन जो त पुलिस जे करे सख़्तु परेशान आहियां। नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।